ऐं उन खां बाद में लास्ट में लीमे जी खटास, थोड़ी अदरक, थोड़ा धाणा मामूली, छड़ो ख़ुशबू जे लाइ। न त ग्रीन कलर असांजे मिर्चनि जो तमामु ज़बरदस्त अची वियो आहे। हिकिड़ो बसि ख़ुशबू जे लाइ थोड़ा धाणा ऐड कंदासीं ऐं अदरक कीमे सां गॾु इलाही सुठी लॻंदी आहे। लीमो ऐड कंदासीं, थोड़ी ज़बरदस्त खटास अची वेंदी। मिर्च ऑलरेडी असां हिन में शामिलु कया आहिनि। अच्छा, उहे असांजा घर भाती जीअं असांखे हींअर जॉइन कयो आहे त मिर्ची कीमे जो हिकिड़ो रिकेप तव्हांखे ॾींदा हलूं। ऑयल ऐड कजो, साबित गरम मसालो ऐं ॻाढ़ा जेके आहिनि से बसर। उन खां बाद में हिन में ऐड कंदासीं सावा मिर्च, थोड़ो फ्राई कंदासीं, थूम ऐं अदरक जो पेस्ट, कीमो फ्राई कयो उनखे, ऐं हेड, लूणु, सुका धाणा। ऐं हाणे तव्हां ॾिसी सघो था त जेको कलर आहे न कीमे जो, उहो थोड़ो चेंज थी वियो आहे। त हाणे असां इन में ऐड कंदासीं धोरो। धोरो मां इन में ऐड कंदमि अधु कोप। थोड़ो मिक्स कयोसीं ऐं एतिरा ई 4 चिमचा मां इन में ॿिया बि विझंदमि। सुठे तरीक़े सां फेटे रखो धोरे खे, इस्तेमालु करण में बि आसान थी थो वञे। अच्छा, हिनखे थोड़ी देर जे लाइ ढक ॾींदासीं, थोड़ी देर जे लाइ, त हे जेको धोरे जो पाणी आहे थोड़ो कुक थी वञे, जेसि ताईं असां पंहिंजी तयारी करे था वठूं। असां हिन में ऐड कंदासीं लीमो, थोड़ो गार्निशिंग जे लाइ बि लीमो कटे था वठूं, ऐं कुझु असां हिन में स्क्वीज़ कंदासीं। थोड़ा ऐड था कयूं धाणा, धाणनि खे बि जेकॾहिं तव्हांखे स्टोर करिणो आहे त पोइ इन्हनि खे वॉश बिल्कुलु न कजो, ऐं कोई बि टूथपिक तव्हां ऐड करे हिन में रखो जेका नमी आहे उनखे एब्ज़ॉर्ब कंदी। ऐं कोई बि तव्हां वटि दॿो हुजे, उन में तव्हां थोड़ो टूथपिक या कोई बि शाशलिक स्टिक ऐड करे तव्हां धाणा रखो। स्पेशली गर्मियुनि में इलाही इशू हूंदो आहे धाणनि खे फ्रेश रखण जो। तव्हां इहा टिप ट्राई करे ॾिसजो, तमामु बहितरीनु आहे। चलो, थोड़ा धाणा मां कटे थी वठां जेसि ताईं असांजो कीमो रेडी थो थिए, त इन जी जेका गार्निशिंग आहे उहा करे वठूं। ऐं अंबड़ियूं असां चेक कयूं, अंबड़ियूं केसी ताईं पहुतियूं असांजो। अच्छा, ॻरी वियूं आहिनि अंबड़ियूं, बहितरीनु तरीक़े सां ॻरी वियूं आहिनि। त हाणे मां हिन में ऐड थी कयां खंडु, हाफ प्याली। अच्छा, पोइ तव्हां हिनखे टेस्ट करे ॾिसजो। अगेन जीअं मां चयो त भई खटास बि हुजे, मिठास बि हुजे। करण खां बाद में ऐड थींदो हिन में खंडु। हिनखे बि थोड़ो भुञी था छॾियूं। बाहि मां हिन जी घटि न कई आहे त जीअं धोरे जो जेको पाणी आहे उहो ड्राई बि थी वञे। अच्छा, धाणा कट कंदासीं ऐं इन सां गॾोगॾु थोड़ी अदरक, बस लीमो, दैट्स इट। हिन स्टेज ते तव्हां थोड़ो टेस्ट करे ॾिसजो, स्पेशली लूणु जेकॾहिं घटि हुजे त उनखे तव्हां एडजस्ट करे वठो। जीअं अची विया धाणा ऐं थोड़ी अदरक कटे वठूं।
कुछ स्लाइसिस असांखे खपनि अदरक जा। अच्छा, कुछ अदरक जेका है सा असां इन में ऐड कंदासीं जीअं हे कुकिंग इन जी हले थी, ऐं कुछ अदरक असां गार्निशिंग जे लाइ यूज़ कंदासीं। गार्निशिंग जे लाइ कढी था रखूं ऐं बाक़ी हिन में शामिल था कयूं। थोड़ो लेमन, अच्छा चटणीअ खे थोड़ो ड्राई असांखे करणो हुयो त चटणी हाणे सुठे तरीक़े सां ड्राई थी वई आहे। एतिरो लिक्विड त हिन में हुजण ई खपे, ऐं थधी थींदी त अञा बि थोड़ी घाटी थी पवंदी, त हिन जी जेका बाहि आहे उनखे बंदि था कयूं। मां टेस्ट बि करे ॾिठी त खंडु बिल्कुलु मुनासिबु आहे, वधीक खंडु ऐड करण जी बिल्कुलु बि ज़रूरत न आहे। ऐं हाणे असां इनखे कयूं था कंहिं बि सुठे डिश में कढी रखो, तव्हां इनखे बॉटल में बंदि करे रखो, ऐं इनखे कंहिं क़िस्म जी गार्निशिंग जी बि ज़रूरत न आहे, छो त फिके रंग जी असांजी अंबड़ी, वरी कलौंजी आहे, ॻाढ़ा मिर्च आहिनि, त इहा ऑलरेडी इलाही ख़ूबसूरत लॻे थी। बसि ठाहिजो, ज़रूरु ट्राई कजो जेकॾहिं तव्हां कॾहिं न ट्राई कई आहे। ऐं हाणे थोड़ो कीमो, इन जे मथां बि बसि अदरक ऐं लीमो स्क्वीज़ कयो अथसि, थोड़ा धाणा। अच्छा, धाणा हाणे थोड़ा ऐड करे मिक्स बि कयूं था, ऐं थोड़ा लास्ट में बसि इन में बि धोरे जी सुठी खटास आहे, ऐं तमामु घणो असां इनखे ड्राई न कयो आहे, थोड़ो जूसी आहे। मिर्ची ऐं कीमो तयारु कयो अथसि, पर मिर्च इलाही आहिनि, पर हिन में एॾा मिर्च न हूंदा छो त वॾा वारा मिर्च इस्तेमालु कया अथसि, ऐं उन जा बि ॿिज जेके आहिनि से कढी छॾिया हुआसीं। कीमो वधी बि वेंदो, मज़ेदार बि थींदो, ॻाढ़ा मिर्च बि हिन में न आहिनि, तमामु लाइट आहे, गर्मियुनि जे लिहाज़ सां इलाही सुठो आहे। चलो जी, थोड़ी अदरक ऐं लीमे सां गॾु इनखे गार्निशिंग था कयूं। थोड़ी साइड्स बि मां इन जी क्लीन थी कयां। चलो ट्राई ज़रूरु कजो रेसिपीज़, ऐं उमेद आहे त तव्हांखे सुठियूं बि लॻियूं हूंदियूं। थोड़ी अदरक, ऐं गॾु हिन जे रखूं था लीमो। चलो जी, ऐं अची वई असांजी अंबड़ियुनि जी खटी ऐं मिठी चटणी। इंशाअल्लाह ताला ज़िंदगी ऐं सिहत साथ ॾिनो त वरी तव्हां सां मुलाक़ात थींदी हिकिड़ी ॿी एपिसोड में नई रेसिपीज़ सां गॾु। आवाज़ किचन में अॼु जे लाइ एतिरो ई। इंशाअल्लाह ताला तव्हां सां ज़रूरु मुलाक़ात थींदी।